ओम शांति। अदिति मिली तारिका 9/12/2025। मिठा मिठा भाव चवंदा मीठे मीठे ॿार बाबा आहिनि तव्हांखे पीउ जी जागी ॾियनि। अहिड़े मिठे बाबा खे तव्हां प्यार सां यादि करो त पावन ठही वेंदो। बाबा आहिनि तव्हांखे पीउ जी जागी ॾियणु। अहिड़े मिठे बाबा खे तव्हां प्यार सां यादि करो त पावन थी वेंदो। प्रश्न: विनाश जो समय जेतिरो नज़दीक ईंदो वेंदो हुन जी निशानियूं छा हूंदियूं? उत्तर: विनाश जो समय नज़दीक हूंदो त सभिनि खे मालूम पइजी वेंदो कि असांजो बाबा आया आहिनि। ॿियो, हाणे नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश थियणो आहे। ॾाढनि खे साक्षात्कार बि थींदो। टियों आहे सन्यासी आदि खे बि ज्ञान मिलंदो। चौथों आहे जॾहिं ॿुधंदा बेहद जो बाबा आया आहिनि उहे ई सदगति ॾियण वारा आहिनि त ॾाढा ईंदा। पंजों आहे अख़बार द्वारा अनेकनि खे संदेश मिलंदो। छठों आहे तव्हां ॿार आत्म अभिमानी ठहींदा वेंदा। हिकु बाप जी यादि में अतीन्द्रिय सुख में रहंदा। गीता: हिन पाप जी दुनिया खां। ओम शांति। ये केरु चईंदो आहे ऐं कंहिंखे चईंदा आहिनि? रूहानी ॿार। बाबा घड़ी घड़ी रूहानी छो चईंदा आहिनि? हिन पाप जी दुनिया खां वठी हलो। ये केरु चईंदा आहिनि? रूहानी ॿार। कंहिंखे चईंदा आहिनि? बाबा खे। बाबा घड़ी घड़ी रूहानी छो चईंदा आहिनि? छो जी हाणे आत्माउनि खे वञिणो आहे। पोइ जॾहिं हिन दुनिया में ईंदा त सुख हूंदो। आत्माउनि इहा शांती ऐं सुख जो वरसो कल्प पहिरियों बि पातो हुयो। हाणे वरी उहो वरसो रिपीट थिए थो। रिपीट थींदो तॾहिं सृष्टि जो चक्कर बि वरी खां रिपीट थींदो। रिपीट थिए तॾहिं त सृष्टि चक्कर बि वापसि रिपीट थींदो न। मतिलबु बाबा असांखे वरी वरसो ॾियणु ईंदा त सृष्टि चक्कर बि रिपीट थींदो। रिपीट त सभु थींदा आहिनि। जो कुझु पास थी वियो सो रिपीट थींदो। ईअं त नाटक बि रिपीट थींदो आहे परंतु उन्हनि में चेंज बि न करे सघंदा आहियूं। कोई अक्षर भुलिजी वेंदा आहिनि त ठाहे करे विझी छॾींदा आहिनि। इन्हनि खे बि बाइस्कोप चइबो आहे। इन में चेंज न थी सघंदी आहे। हीअ अनादि ठहियलु नाटक आहे। उन नाटक खे ठहियलु न चईंदासीं। हिन ड्रामा खे सम्झण सां पोइ हुननि जे लाइ बि सम्झ में अची वेंदो आहे। ॿार सम्झंदा आहिनि जो नाटक आदि हाणे ॾिसंदा आहियो उहे सभु कूड़ा आहिनि। कलयुग में जो चीजूं ॾिसबियूं आहिनि उहे सतयुग में न हूंदियूं। सतयुग में जो हुयो सो पोइ सतयुग में ई हूंदो। इहे हद जा नाटक आदि पोइ बि भक्ति मार्ग में ई हूंदा। जो चीज़ भक्ति मार्ग में हूंदी उहो ज्ञान मार्ग अर्थात सतयुग में न हूंदी। त हाणे बेहद जे बाप सां तव्हां वरसो था पायो। बाबा सम्झायो आहे हिकु लौकिक बाप सां ॿियो पालौकिक बाप सां वरसो मिलंदो आहे। बाक़ी त अलौकिक बाप उन्हनि सां वरसो न मिलंदो आहे। इहे ख़ुदि उन्हनि सां वरसो पाईंदा आहिनि। इहे जो नई दुनिया जी प्रॉपर्टी आहे उहो बेहद जे बाप ई ॾींदा आहिनि। सिर्फ़ु इन्हनि द्वारा इन्हनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। इन करे इन्हनि खे बाप चईंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि लौकिक पालौकिक ॿई बाप हूंदा आहिनि। इहे अलौकिक यादि न ईंदो आहे छो जो हिननि सां कोई वरसो ई न मिलंदो आहे न। बाबा अक्षर त बराबरि आहे परंतु इहो ब्रह्मा बि रचना आहे। रचना त रचना सां ई वरसो मिलंदो न। रचना खे तव्हांखे बि शिव बाबा क्रिएट कयो आहे। ब्रह्मा खे बि उन्हनि क्रिएट कयो आहे। वरसो क्रिएट सां मिलंदो आहे। क्रिएटर सां मिलंदो आहे। इहे बेहद जा बाबा आहिनि। ब्रह्मा वटि बेहद जो वरसो आहे छा? बाबा इन्हनि द्वारा वेही सम्झाईंदा आहिनि। इन्हनि खे बि वरसो मिलंदो आहे। ईअं न कि वरसो वठी करे तव्हांखे ॾींदा आहिनि। ब्रह्मा बाबा न। बाप चईंदा आहिनि तव्हां इन्हनि खे बि यादि न करो। इहे बेहद जे बाप सां तव्हांखे प्रॉपर्टी मिलंदी आहे। लौकिक बाप सां हद जी, पालौकिक बाप सां बेहद जो वरसो ॿई रिज़र्व थी वेंदा आहिनि। शिव बाबा सां वरसो मिलंदो आहे बुद्धि में ईंदो आहे।
बाक़ी ब्रह्मा बाबा सां वर्षो छा चईंदासीं। बुद्धि में जागीर ईंदी आहे। इहा बेहद जी बादशाही तव्हांखे उन्हनि खां मिलंदी आहे न। इहो वॾो बाबा आहे। ईअं तव्हां चईंदा आहियो मूंखे ईअं त चईंदा आहिनि मूंखे यादि ई न करो। ब्रह्मा बाबा मुंहिंजी त कोई प्रॉपर्टी न आहे जो तव्हांखे मिले। जंहिंसां प्रॉपर्टी मिलणी आहे उन्हनि खे यादि करो। उहो ई चईंदा आहिनि मामिकम यादि करो। लौकिक बाप जी प्रॉपर्टी ते केतिरो झगड़ो थींदो आहे। हिते त झगड़े जी ॻाल्हि ई न आहे। बाबा खे यादि ई न कंदा आहिनि त ऑटोमेटिकली ॿिए जो वरसो बि न मिलंदो। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। हिन रथ खे बि चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो त विश्व जी बादशाही मिलंदी। इन्हनि खे चइबो आहे यादि जी यात्रा। देह जे सभु संबंध छॾे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झणो। देह जे सभु संबंध छॾे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झणो। इन में ई महिनत आहे। पढ़ाई जे लाइ पढ़ाई जे लाइ त महिनत खपे न। हिन यादि जी यात्रा सां पदत सां पावन ठहींदा आहियो। उहा यात्रा कंदा आहिनि शरीर सां। हीअ त आत्मा जी यात्रा आहे। हीअ तव्हांजी यात्रा आहे परम धाम वञण लाइ। परम धाम अथवा मुक्तिधाम कोई वञी न सघंदो सिवाइ हिन पुरुषार्थ सां। जो सुठी रीति यादि कंदा उहे ई वञी सघंदा। पोइ ऊच पद बि उहे ई पाए सघंदा। वेंदा त सभु परंतु उहो त पदत आहिनि। इन करे पुकारंदा आहिनि आत्मा यादि कंदी आहे। खाईंदी पीअंदी सभु आत्मा आहे। हिन समय तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे। इहा महिनत आहे। बग़ैर महिनत त कुझु मिलंदो न आहे बि ॾाढो सहज। परंतु माया जो ऑपोज़िशन ॾाढो आहे। कंहिंजी तक़दीर न त झटि इन में कंहिंजी तक़दीर सुठी हूंदी आहे त झटि इन में लॻी वेंदा आहिनि। कोई देरी सां बि ईंदा आहिनि। अगरि बुद्धि में ठीकु रीति वेही रहे त चईंदा बसि असां हिन रूहानी यात्रा में लॻी था वञूं। अहिड़ा तीव्र वेग सां लॻी वेंदा त सुठी दौड़ी पाए सघंदा। घर में रहंदे बुद्धि में अची वेंदो। इहा त ॾाढी राइट ॻाल्हि आहे। असां पंहिंजे खे आत्मा सम्झी पतित पावन बाप खे यादि कंदा आहियूं। बाबा जे फरमान ते हलो त पावन ठही सघंदव। ठहींदा बि ज़रूरु। पुरुषार्थ जी ॻाल्हि आहे न आहे ॾाढो सहज। भक्ति मार्ग में त ॾाढी डिफिकल्टी थींदी आहे। हिते तव्हांजी बुद्धि में आहे। हाणे असांखे वापसि वञिणो आहे बाबा वटि। पोइ असां ईंदासीं विष्णु जी माला में पिरोईंदासीं। पोइ हिते अची करे विष्णु जी माला में पिरोईंदासीं। माला जो हिसाबु करो। माला त ब्रह्मा जी बि आहे विष्णु जी बि आहे रुद्र जी बि आहे। पहिरियों नई सृष्टि जा इहे आहिनि। बाक़ी सभु पुठियां ईंदा आहिनि। गोया पिछाड़ी में पिरोइजंदा। चईंदा तव्हांजो ऊच कुल छा आहे। तव्हां चईंदा विष्णु कुल आहे है न। तव्हां चईंदा विष्णु कुल आहे। असां असुल विष्णु कुल जा हुआसीं। पोइ क्षत्रिय कुल जा ठहिया आहियूं। पोइ उन्हनि सां बिरादरियूं निकिरंदियूं। हिन नॉलेज सां तव्हां सम्झंदा आहियो बिरादरी कीअं निकिरंदियूं आहिनि। पहिरियों रुद्र जी माला ठहींदी आहे। ऊच ते ऊच बिरादरी आहे। बाबा सम्झायो आहे इहा तव्हांजी ॾाढी ऊच कुल आहे। इहे बि सम्झंदा आहियो सॼी दुनिया खे पैगाम ज़रूरु मिलंदो। जीअं कई चईंदा आहिनि न भॻवानु ज़रूरु किथे आयो हूंदो परंतु पतो न आहे। आख़िरी पतो त लॻणो ई आहे सभिनि खे। अख़बार में पईंदो वेंदो। हाणे त थोरो विझंदा आहिनि। ईअं न की हिकु अख़बार सभु पढ़ंदा आहिनि। लाइब्रेरी में पढ़ी सघंदा आहिनि। कोई 2-4 अख़बारूं बि पढ़ंदा आहिनि। कोई बिल्कुलु न पढ़ंदा आहिनि। इहे सभु मालूम पइणो ई आहे की बाबा आया आहिनि। विनाश जो समय नज़दीक हूंदो त मालूम पइजी वेंदो। नई दुनिया जी स्थापना पुराणी दुनिया जो विनाश थी वेंदो। थी सघंदो आहे ॾाढनि खे साक्षात्कार बि थिए। तव्हांखे सन्यासी राजे आदि खे बि ज्ञान ॾियणो आहे। ॾाढनि खे पैगाम मिलणो आहे। जॾहिं ॿुधंदा बेहद जो बाप आयो आहे उहो ई सदगति ॾियण वारो आहे त ॾाढा सुठा ईंदा त ॾाढा ईंदा। हाणे अख़बार में एतिरो दिलचस्प क़ाइदे सां निकितो न आहे। कोई निकिरी वञे पूछताछ कंदा। ॿार सम्झंदा आहिनि
असां श्रीमती सतयुग जी स्थापना था करूं। तव्हांजी ये नई मिशन आहे। तव्हां आहियो ईश्वरीय मिशन जा ईश्वरीय भाती। जीअं क्रिश्चन मिशन जा क्रिश्चन भाती ठही वेंदा आहिनि, तव्हां आहियो ईश्वरीय भाती। इन करे ॻाइनि अतीन्द्रिय सुख पुछो त गोप गोपियुनि खां पुछो त आत्म अभिमानी ठहिया आहिनि। हिकु बाप खे यादि करिणो आहे, ॿियो न कोई। इहे राजयोग हिकु बाप ई सिखलाईंदा आहिनि। उहे ई गीता जो भॻवानु आहे। सभिनि खे इहे बाप जो निमंत्रण व पैगाम ॾियणो आहे। बाक़ी सभु ॻाल्हियूं ज्ञान श्रृंगार आहिनि। इहे चित्र सभु आहिनि ज्ञान श्रृंगार, न भक्ति जा आहिनि, न की भक्ति जा आहिनि। इहे बाबा बि ठाराए अथई। मनुष्यनि खे सम्झाइण लाइ इहे चित्र आदि त प्रायलोक थी वेंदा। हाणे त सिर्फ़ु इहे चित्र मनुष्यनि खे सम्झाइण लाइ आहिनि, पोइ त प्रायलोक थी वेंदा। बाक़ी इहे ज्ञान आत्मा में रहिजी वेंदो। बाबा खे ई इहा ज्ञान आहे, ड्रामा में न हूंदा। तव्हां हाणे भक्ति मार्ग पास करे ज्ञान मार्ग में आया आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो मुंहिंजी आत्मा में इहे पाठ हले थो। नूंद हुई जो पोइ असां राजयोग सिखूं था बाबा सां। बाबा खे ई अची करे नॉलेज ॾियणी हुई। आत्मा में नूंद आहे, हुते वञी पहुचंदा, पोइ नई दुनिया में पाठ रिपीट थींदो। आत्मा जी शरीर रिकॉर्ड खे हिन समय तव्हां सम्झी सघंदा आहियो, शुरू खां वठी करे। पोइ इहे सभु बंदि थी वेंदो। भक्ति मार्ग जो पाठ बि बंदि थी वेंदो। पोइ जो तव्हांजी एक्ट सत्युग में हलंदी, उहा ई हली हुई हूंदी जो उहो हलंदी। छा थींदो इहे त बाबा न ॿुधाईंदा आहिनि। जो कुझु थियो उहो थींदो। सम्झाइबो आहे सत्युग नई दुनिया आहे। ज़रूरु हुते सभु कुझु नयो सतो प्रधान हूंदो, सस्तो बि हूंदो। जो कुझु कल्प पहिरियों थियो उहो ई थींदो। ॾिसंदा बि आहिनि लक्ष्मी नारायण खे केतिरा सुख आहिनि। हीरे जवाहरात धन ॾाढो रहंदो आहे। धन आहे त सुख बि आहे। हिते तव्हां भेंट करे सघंदा आहियो, हुते न करे सघंदा आहियो। हिते हितां जी ॻाल्हियूं हुते सभु भुलिजी वेंदा। इहे नई ॻाल्हियूं आहिनि जो बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। आत्माउनि खे हुते वञिणो आहे जिते कारोबार सॼी बंदि थी वेंदी आहे। हिसाब किताब चुकतू थी वेंदा, है न। परम धाम में हिकदमि शांती में वेही रहंदा। रिकॉर्ड पूरो थी वियो। हिकु ई रिकॉर्ड ॾाढो वॾो आहे। चईंदा बि आहिनि आत्मा बि एतिरी वॾी हुजणी खपे न, परंतु न। एतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ आहे। आत्मा बि अविनाशी। इन्हनि खे सिर्फ़ु वंडर ई चईंदासीं। ईअं आश्चर्यवत चीज ॿियो कोई न थी सघे। बाबा जे लाइ त चईंदा आहिनि सत्युग त्रेता जे समय बाबा मथे विश्राम कंदा आहिनि। असां त ऑल राउंड पाठ वॼाईंदा आहियूं। सभिनि खां जास्ती पाठ असांजो आहे। त बाप वरसो बि ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि 84 जन्म बि तव्हां ई वठंदा आहियो। तव्हांजो त पाठ पोइ अहिड़ो आहे जो कोई वॼाए न सघे। वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। इहे बि वंडर आहे न, जो आत्माउनि खे बाप वेही सम्झाईंदा आहिनि, है न। इहे बि केतिरो वंडर आहे जो आत्माउनि खे बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। आत्मा मेल फीमेल न आहे। आत्मा मेल फीमेल न आहे। जॾहिं शरीर धारण कंदा आहिनि त मेल फीमेल चइबो आहे। आत्मायूं सभु ॿार आहिनि त भाउ थी विया न। आत्मायूं सभु ॿार आहिनि बाबा जा त भाउ थी विया। भाउ खां ज़रूरु भाउ आहिनि त ज़रूरु वरसो बि पाइणो खपे। आत्मा बाप खे बाप जो ॿारु आहे, वरसो वठंदी आहे। बाबा इन करे चईंदा आहिनि मेल। बाबा सां इन करे मेल ई चईंदा आहिनि। वरसो वठंदा आहिनि बाप सां, हिन करे आत्माउनि खे मेल चईंदा आहिनि। सभु आत्माउनि जो हक़ आहे बाप खां वरसो वठणु। उन जे लाइ बाबा खे यादि करिणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। असां सभु ब्रदर्स आहियूं। आत्मा आत्मा ई आहे, उहा कॾहिं बदिलंदी न आहे। बाक़ी शरीर कॾहिं मेल कॾहिं फीमेल आहे। इहे ॾाढी, पर आत्मा त आत्मा ई आहे। पर बाबा चईंदा आहिनि वरसो वठंदी आहे, इन करे हुनखे मेल चई छॾंदा आहिनि।
इहे ॾाढी अटपटी ॻाल्हियूं आहिनि सम्झण जी, कोई बि ॿुधाए न सघे। बाबा खां या तव्हां ॿारनि खां ई ॿुधी सघंदा आहिनि। बाप त तव्हां ॿारनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि न। अॻियां त सभिनि सां मिलंदा हुया, सभिनि सां ॻाल्हियूं कंदा हुया। हाणे चईंदा आहिनि आख़िरी त कोई सां बाबा न ॻाल्हाईंदा, छो जी सन शोज़ फादर आहे न। ॿारनि खे ई पढ़ाइणो आहे। तव्हां ॿार ई ॾाढनि जी सर्विस करे सघंदा आहियो, करे वठी ईंदा आहियो। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे ॾाॾनि खे आसमान ठाहे करे वठी आयो आहे, त इहो वॾो राजा ठहींदो, इहा नंढो राजा ठहींदो। तव्हां रूहानी सेना बि आहियो जो सभिनि खे रावण जी जंजीरनि सां छुड़ाए पंहिंजे मिशन में वठी ईंदा आहियो। जेतिरी जो सर्विस कंदा आहिनि उन अनुसार हुनखे फल मिलंदो आहे। जंहिं जास्ती भक्ति कई उहे जास्ती होशियार थी वेंदा आहिनि, वरसो वठी वठंदा आहिनि। इहा पढ़ाई आहे न, सुठी रीति पढ़ाई न कई त फेल थी वेंदो। पढ़ाई त ॾाढी सहज आहे, सम्झणो सम्झाइणो बि आहे, सहज आहे। डिफिकल्ट त कोई ॻाल्हि कोन्हे, परंतु हिते राजधानी स्थापना थींदी आहे न, उन में त सभु खपनि। पुरुषारथ करिणो आहे, उन में असां ऊच पद पायूं, मृत्यु लोक सां ट्रांसफर थी करे अमर लोक में वञिणो आहे। जेतिरो पढ़ंदो ओतिरो अमरपुरी में ऊच पद पाईंदो। बाप खे प्यार बि करिणो हूंदो आहे न, छो जी उहा ॾाढी प्यारी वस्तु आहे। प्यार जो सागर आहे न बाबा। हिकु रस प्यार थी न सघे। कोई यादि कंदा आहिनि, कोई न यादि कंदा आहिनि। कंहिंखे सम्झाइण जो बि नशो रहंदो आहे न। इहो ॾाढो टेम्पटेशन आहे। कोई खे बि ॿुधाइणो आहे इहा यूनिवर्सिटी आहे, इहा स्पिरिचुअल पढ़ाई आहे। अहिड़े चित्र ॿियो कोई स्कूल में न ॾेखारींदा आहिनि। दिन प्रतिदिन ॿियो ई चित्र निकिरी वेंदा जो मनुष्य ॾिसण सां सम्झी वेंदा। सीढ़ी आहे ॾाढी सुठी, परंतु देवता धर्म जो न हूंदो जो त उन्हनि खे सम्झ में बि न ईंदो। जो हिन कुल जो हूंदो उन्हनि खे तीर लॻंदो। जो असांजे देवता धर्म जा पता हूंदा उहे ईंदा, तव्हांखे फील थींदो आहे इहे त ॾाढी रुचि सां ॿुधनि था। कोई त ईअं ई हली वेंदा। दिन प्रतिदिन नई ॻाल्हियूं बि ॿारनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि। सर्विस जो शौक़ु ॾाढो खपे। जो सर्विस ते तत्पर हूंदा उहे ई दिलि ते चढ़ंदा ऐं तख़्त ते बि चढ़ंदा। जो सर्विस ते तत्पर हूंदा उहे दिलि ते बि चढ़ंदा ऐं तख़्त ते बि चढ़ंदा। बाबा चईंदा आहिनि अॻियां हली तव्हांखे सभु साक्षात्कार थींदो। हुन ख़ुशी में तव्हां रहंदा। दुनिया में त हाहाकार थियणो आहे, रक्त जी नदियूं बि बहिणियूं आहिनि। बहादुर सर्विस वारा कॾहिं बुख न मरंदा, परंतु हिते त तव्हांखे वनवास में रहणो आहे न, सुख बि उते मिलंदो। कन्या खे त वनवाह में विहारंदा आहिनि, ससुर घर वञी करे खूब पाईंदा। हाणे त वनवाह में आहियूं, पोइ ससुर घर वञी करे खूब पाईंदा। तव्हां बि ससुर घर वेंदा आहियो त उहो नशो रहणो खपे न। उहा आहे ई सुखधाम। अच्छा, मीठी सिकील ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, माला में पिरोइण जे लाइ देही अभिमानी ठही तीव्र वेग सां यादि जी यात्रा करणी आहे। तीव्र वेग सां माला में पिरोइणो आहे त तीव्र वेग सां बाबा खे यादि करिणो आहे। बाबा जे फरमान ते हली करे पावन ठहिणो आहे। बाबा जे फरमान ते हली करे ॿियो आहे बाप जो परिचय ॾेई ॾाॾनि खे आसमान ठाहिण जी सर्विस करणी आहे। हिते वनवाह में रहणो आहे। अंतिम हाहाकार जी सीन ॾिसण लाइ महावीर ठहिणो आहे। वरदाना बंधननि जे पिंजरे खे तोड़े करे जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करण वारा
त बाबा सखे चवनि था बंदरनि जे पिंजरे खे तोड़े करे जीवन मुक्ति स्थिति जो अनुभव करण वारा सच्चा ट्रस्टी ठहूं। शरीर जो संबंध जो बंधन ही पिंजड़ो आहे। फर्ज़ अदाई बि निमित मात्र निभाइणी आहे, लगाव सां न। तॾहिं चईंदासीं निर्बंधन जो ट्रस्टी ठही करे हलंदा आहिनि उहे निर्बंधन आहिनि। यदि कोई में मुंहिंजोपन आहे त पिंजड़ो बि पिंजड़े में बंदि आहे। हाणे पिंजड़े जी महिनत सां फ़रिश्तो ठही वञो। हाणे पिंजरे जी महिनत सां फ़रिश्तो ठही वञो। हिन करे काथे हाणे बाबा चवनि था जो ट्रस्टी ठही करे हलंदा आहिनि उहे निर्बंधन आहिनि। यदि कोई में मुंहिंजोपन आहे त पिंजरे में बंदि आहिनि। हाणे पिंजरे जी महिनत सां फ़रिश्तो ठही विया आहियो। हिन करे जरा बि बंधन न हुजे। मन जो बि बंधन न, छा करूं, कीअं करूं, चाहींदा आहियूं थींदो न आहे, इहे बि मन जो बंधन आहे न। जो कर्म आहे बाबा जी यादि में कंदा रहो। जॾहिं मर्ज़ीवा ठही आओ त सभु प्रकार जे बंधन समाप्त। जॾहिं मर्ज़ीवा ठही आओ त सभु प्रकार जे बंधन समाप्त। सदा जीवन मुक्त स्थिति जो अनुभव थींदो रहे। सदा जीवन मुक्त स्थिति जो अनुभव थींदो रहे। स्लोगन आहे संकल्पन खे बचायो त समय बोझ सभु स्वतः बची वेंदा। पंहिंजे बाबा जो 3 ॾींहंनि खां स्लोगन इहे ई आहे न, संकल्पन जे मथां। संकल्प खे बचायो त समय बोझ सभु बचत सभु स्वतः बची वेंदा। अव्यक्त इशारो आहे कर्मातीत अर्थात कर्म जे कहिड़े बि बंधन में स्पर्श सां न्यारो। ईअं ई अनुभव थींदो रहे। कोई बि कार्य स्पर्श न करे ऐं करण खां पोइ जो रिज़ल्ट निकिरे उन जो बि स्पर्श न थिए। मतिलबु असां कार्य करूं था उहो बि स्पर्श न थिए। बाबा जी यादि में करो कि बाबा असांखां कराइनि था ऐं हुनजो जो बि रिज़ल्ट निकिरे सुठो या बुरो उहो बि असांखे स्पर्श न थिए, उहो बि बाबा खे ॾेई छॾो। मतिलबु बाबा ई कराइनि था, रिज़ल्ट बि सुठो बुरो बाबा जे लाइ बिल्कुलु ई न्यारोपन अनुभव थींदो रहे। जीअं की ॿियो कोई न ॿिए कंहिं करायो, जीअं ॿिए करायो ऐं मां कयो। निमित थियण सां बि न्यारोपन अनुभव थिए। निमित थियण सां बि न्यारोपन। निमित थियण सां बि न्यारोपन। जो कुझु थींदो आहे, जो कुझु बीतियो फुल स्टॉप लॻाए करे न्यारा थी वञो। जो कुझु थियो फुल स्टॉप लॻाए करे न्यारा थी वञो। अच्छा, ओम शांति।